अस्सलाम वालेकुम। अच्छा हाणे पाण सिखंदासीं ॾिंगियूं छॾाइण, यानी पाण पहिरियों जेको आहे सो बोर्ड मास सिखी आयासीं। बोर्ड मास में तव्हांखे मां सम्झायुमि त बी फॉर ब्रैकेट हूंदो आहे, ठीकु आहे। हे मां हिकु दफ़ो ॿीहर लिखी वञा। बी फॉर छा हूंदो आहे? ब्रैकेट। ब्रैकेट जो मतिलबु हूंदो आहे ॾिंगियूं, यानी सभिनि खां पहिरियों असां ॾिंगियूं छॾाईंदा आहियूं। उन खां मतिलबु हूंदो आहे ऑफ। ऑफ जो मतिलबु हूंदो आहे जो, ठीकु आहे। हाणे इन खे असां ज़रब में कन्वर्ट कंदा आहियूं। हाणे इलाही स्टूडेंट चवंदा आहिनि सर ऑफ जो छा मतिलबु आहे? मिसाल तव्हांखे मां अॻे में थोरो सम्झाए वञा। जेकॾहिं हीअं लिखियो हूंदो, ठीकु आहे। हाणे जिते बि ऑफ जो लफ़्ज़ हूंदो तव्हांखे मां पहिरियों बि सम्झायो आहे, इनखे तव्हां कटे करे ज़रब ॾेई छॾंदो। ऑफ जो मतिलबु हूंदो आहे जो माना ऑफ जिते बि हूंदो उनखे असां रिप्लेस कंदासीं छा सां? ज़रब सां, ठीकु आहे। हाणे ज़रब जेकॾहिं हिकिड़ी जॻह ते मिसाल वठूं था 4 × 3 + 2 ऑफ 9। ॾिसो हाणे जेकॾहिं हीअं आहे न, त हाणे असां छा कंदासीं? ॾिसो हे बि ज़रब आहे, हिते ऑफ जो मतिलबु हे बि ज़रब आहे, ठीकु आहे। पर तव्हांखे अॻ में हे छॾाइणो हूंदो आहे, छो जो हे ॾिसो ऑर्डर ॾिसो, पहिरें नंबर ते छा आहे? ब्रैकेट। ॿिए नंबर ते छा आहे? ऑफ। उनखां पोइ टे नंबर ते आहे डिवीजन। उनखां पोइ चौथे नंबर ते जेको आहे सो ज़रब आहे। पंजे नंबर ते एडिशन आहे ऐं छहें नंबर ते सब्ट्रैक्शन आहे, ठीकु आहे। सो सभिनि खां पहिरियों तव्हांखे अच्छा ॾिसो विच में कॉल अचे पई। जेके बि स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट आहे त लेक्चर दौरान कॉल न कंदा कयो, ठीकु आहे। 9 खां तक़रीबन 11:30 ताईं तक़रीबन इन वक़्तु मां लेक्चर रिकॉर्ड कंदो पियो हूंदो आहे। सो काइंडली हिन टाइम में कॉल न कंदा कयो। अच्छा हाणे अचूं था वापसि पंहिंजे टॉपिक ते। त सभिनि खां पहिरियों ब्रैकेट छॾाइणी हूंदी आहे। ऑफ तव्हांखे थोरो मां एक्सप्लेन करे छा हूंदो आहे। हाणे पाण अचूं था पिया त ॾिंगियूं कीअं छॾाइबियूं आहिनि। ॾिंगियूं बेसिकली हूंदियूं आहिनि 3 क़िस्मनि जूं। हिननि खे चइबो आहे नंढी ॾिंगी, ठीकु आहे। हे हेॾो शुरू करण महिल, हे ख़तमु करण महिल। उनखां पोइ हीअ हूंदी आहे विची ॾिंगी ऐं हीअ हूंदी आहे वॾी ॾिंगी, ठीकु आहे। हाणे इन्हनि ॾिंगियुनि में फर्दर सभिनि खां पहिरियों नंढी ॾिंगी छॾाइबी आहे, ॿिए नंबर ते विची ॾिंगी छॾाइबी आहे, टे नंबर ते वञी करे वॾी ॾिंगी छॾाइबी आहे। जेकॾहिं टई हिकु महिल हूंदियूं त अॻु में तव्हां कंहिं ते हलिया वेंदव? नंढी ॾिंगी ते, ठीकु आहे। हाणे अचो सभिनि खां पहिरियों सिर्फ़ु अलॻि सां नंढी ॾिंगी रखी करे सॉल्व करणु सेखारियूं था। बिल्कुलु आसानु आहे। मिसाल वठूं था 6 / 2 + 3 × 9 - 8 / 4। हाणे ॾिसो हे तव्हांजो सपोज़ दर्जो अची वियो। हाणे तव्हांखे छा करिणो आहे? जीअं रूल आहे, रूल चए थो त अॻ में डिवीजन बि न छॾायो, अॻ में छा छॾायो? ब्रैकेट। इन जो मतिलबु आहे हे वारो दर्जो तव्हां लाइ फज़ूल थी वियो, इनखे हथु ई न लाहिणो, छो अॻ में छॾाइणी आहे वंड। वंड में तव्हां ॾिसंदो त 9 ऐं 8 पाण में कट में आहिनि ऐं 4 ऐं 8 जेके आहिनि सो वंड में आहिनि, ठीकु आहे। सो हिन दर्जे खे त असां एज़ इट इज़ कॉपी करे लिखंदासीं। ॾिसो जीअं आहे, ठीकु आहे। हे मां ॾिंगी बि ॾेई छॾी। हाणे चए थो त अॻ में ब्रैकेट छॾायो। हाणे ब्रैकेट में फर्दर वरी 2 ऑपरेशन आहिनि, 2 फंक्शन आहिनि, हिकु वंड ऐं ॿियो कट। तव्हांखे ख़बर आहे वंड ऐं कट में अॻ में छा छॾाइणो हूंदो आहे? वंड छॾाइणी हूंदी आहे। सो हिते 9 - साॻियो रखी चइनि जो खोड़ 8 ते पढ़ंदा, 1 चौक 2 चौक 8। ॾिसो तव्हांजो ईअं खणी चो जीअं मां तव्हांखे पहिरियों बोर्ड मां सेखारिया हुआ, सिर्फ़ु तव्हांजो हेतिरो हुयो दर्जो। हाणे हे का वॾी ॻाल्हि आहे। ॿियो इहो करिणो तव्हांखे त एज़ इट इज़ कॉपी करे लिखिणो हुयो। हाणे जॾहिं वंड छॾाइजी वई ॾिंगी में, त हाणे कट छॾाईंदासीं। ॾिसो हालांकि हूअं वंड अॻ में छॾाइबी आहे, पर छो जो करे ब्रैकेट जी कट आहे, इन करे असां अॻ में हिनखे छॾाईंदासीं, ठीकु आहे। 6 / 2 + 3। हाणे 9 - 2 घणो बचंदो? 7। ॾिसो असां ब्रैकेट खे छॾाइण जो मतिलबु हूंदो आहे, हर ब्रैकेट खे सॉल्व करण जा सिर्फ़ु 2 स्टेप हूंदा आहिनि। हिकिड़ो पहिरियों स्टेप हूंदो आहे हिकु अंग ताईं खणी अचो, ठीकु आहे। ऐं ॿियो स्टेप छा हूंदो आहे? उनखे ॿाहिरि ज़रब कयो। कंहिंसां ज़रब कंदो? ॿाहिरों जेको अंग पियो हूंदो। हाणे ॾिसो 7 खे ॿाहिरि जीअं 3 सां ज़रब कंदासीं, असांजी ॾिंगी ख़तमु थी वेंदी। 6 / 2 सेम रखंदासीं, ठीकु आहे। हाणे 7 खे 3 सां ज़रब कंदासीं, 7 × 21, ठीकु थी वियो। हाणे वरी असांखे फर्दर छा करिणो आहे? हे ॿई ॾिसो वंड में आहिनि, हे ॿई जोड़ में आहिनि। असांखे अॻ में वंड छॾाइणी हूंदी आहे। सो ॿिनि जो खोड़ो 6 ते पढ़ंदासीं, 3 अची वेंदो। हे प्लस जा 21 साॻा रखंदासीं। हाणे 21 ऐं 3 घणो थी वेंदो? 24। हाणे ॾिसो इनखे चइबो आहे सिंप्लीफाई करणु। केॾो वॾो दर्जो हुयो, असां उनखे हिकिड़े अंग ताईं खणी आया त कंहिं ते? 24 ताईं। हे असांजो 24 छा आहे? आंसर आहे।